अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है खुश हूंदो, ठीक ठाक हूंदो, मालिक जी पनाह में हूंदो। हाज़िर थियासीं अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों रियासत ड्रामे जी हिकु ख़ूबसूरत अपडेट जेका तव्हां ॿुधी ख़ुशि थी वेंदा दोस्तों। ऐं हीअ वीडियो मुकमल ॾिसंदा दोस्तों। ऐं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते बि क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे ऐं लाट ॿरंदी रहे दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त फर्ज़ंद मलिक खजू जेका त साईं अनवर साईं जी ज़ियारत करण खां बाद जेका त ड्रामे जी स्टार्टिंग करे छॾी आहे ऐं उनजी शूटिंग जेका त कल्ह खां वठी दोस्तों शुरू थी चुकी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हाणे लगातार जेको आहे त हिन ड्रामे जी जेका स्पेल जेको शूट थींदा रहंदा, एपिसोड शूट थींदा रहंदा बिना कंहिं रंडक जे। जेको आहे त हाणे खजू साहब जेको हिन ड्रामे खे खयो आहे ऐं जेका शूटिंग शुरू थी चुकी आहे दोस्तों। त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ शूटिंग रुक बि न तेसीं ताईं दोस्तों हीअ शूटिंग हलंदी रहंदी जेसीं ताईं जेको आहे त चैनल टीज़र ऑन न करे, तेसीं ताईं हिन जी रिकॉर्डिंग जेका आहे त शूट तेज़ी सां हलंदी रहंदी। ऐं फर्ज़ंद मलिक खजू जो माना इहो स्टेप आहे त ॾींहं माना महीने ॿिनि जे अंदरि जेको आहे त हीउ ड्रामो स्क्रीन ते ऑन थी सघे दोस्तों। त उहो खजू साहब जेको आहे त कॾहिं बि माना न चाहींदो त रिकॉर्डिंग खे हाणे बंदि कयो वञे, पर हीअ लगातार रिकॉर्डिंग जेको आहे त जारी रहंदी दोस्तों। तव्हां भाइरनि जे लाइ हिकु ख़ुशीअ जी ख़बर जेका कल्ह खां वठी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु मां रिकॉर्डिंग जेका त तेज़ी सां शुरू थी चुकी आहे। ऐं आज़म मेंगल, उमेद अली कलवड़ ऐं काफ़ी एक्टर जेके हिन में एक्टराणियूं आहिनि त उहे माना बज़ारे ख़ुदि जेको माना एक्टिंग करे रहियूं आहिनि। आज़म मेंगल जो हिन में मेन किरदारु हूंदो दोस्तों। ऐं सलमान फिरोज़ जेको आहे त पुनल जो कंडन जी सेज ड्रामे में दोस्तों पुनल जो किरदारु हुयो उनजो, त उहो हिन में मेन किरदारु हीरो जो जेको किरदारु आहे दोस्तों त उहो कंदो। ऐं साइड जो किरदारु जेको आहे त आज़म मेंगल कंदो दोस्तों। ऐं उमेद अली कलवड़ जो बि माना अजीब जंहिंमें हिन में किरदारु जेको वॾेरे खां हटी करे ऐं अहिड़ा किरदार जेके नवां हूंदा दोस्तों, बादशाही ख़्याल जेके हूंदा दोस्तों, माना तव्हांखे मुख़्तलिफ़ लिबास में जेके ही किरदार जेके नज़र ईंदा दोस्तों। ऐं हिन ड्रामे खे जेको 4 चंड लॻाईंदा ऐं जीअं रिकॉर्डिंग जेको माना अॻिते वधंदी ऐं तव्हां ताईं असां ख़बरूं पहुचाईंदा रहंदासीं दोस्तों। त असांखे विसारजो न, चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे असांखे आल ते क्लिक ज़रूरु कंदा, छो त हर अपडेट तव्हांखे हितां मिली सघंदी दोस्तों। आसानी तव्हां ॾिसी सघंदव त ड्रामो केसीं ताईं हलंदो, केसीं ताईं हुनजी शूट थींदी ऐं कीअं शूट हली रही आहे, रुकी चुकी आहे, त सॼी अपडेट तव्हांखे हिन चैनल सिंधी ड्रामा अपडेट ते मिलंदी दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़, सिंध सलामत, साथ सलामत दोस्तों, दुआनि में यादि। ऐं जेको आहे त रियासत ड्रामे जो इंतज़ारु ज़रूरु कजो। ख़ुदा हाफ़िज़।